ख़बर शामिल कंदासीं बॉर्डर खां, जिते गोधड़ा मुस्लिम अंजुमन पारां मदीना मस्जिद गोधड़ा मोहल्ला बॉर्डर में वर्कर्स कन्वेंशन तकरीब को ठाई वई। तकरीब मेहमान ख़ास तौर जमियत उलमा इस्लाम सूबाई जनरल सेक्रेटरी अलामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो शिरकत कई। जॾहिं आयल महिमाननि में जमियत उलमा इस्लाम अॻवाननि डोकरी जो अमीर हाफ़िज़ मोहम्मद उस्मान जतियाल, तालके डोकरी जे जनरल सेक्रेटरी मुफ्ती नसीर अहमद भुट्टो, मौलाना जमाल मुस्तफ़ा तुनियो, मौलाना मोहम्मद इलियास चनिया समेत गोधड़ा मुस्लिम अंजुमन जे सदर मोहम्मद इब्राहिम फारूकी, जनरल सेक्रेटरी अब्दुल लतीफ़ मोहम्मदी, मेंबरन रूहुल अमीन दमड़ी, मोहम्मद इरफान बिरादरी जी शख्सियतुनि मौलाना मोहम्मद आरिफ, अब्दुल रज़ाक मोहम्मदी, मोहम्मद फारूक करमदी, बाबू इस्माइल गोधड़ाई, मौलाना मोहम्मद यूनुस, प्रेस क्लब बॉर्डर प्रेस जे सदर सलीम रज़ा मशहूरी, जनरल सेक्रेटरी जावेद गोधड़ाई, ज़ेब अली सारियो, मेहरान भट्टी, GM भट्टी, मोहम्मद अमीन सियाल, ताहिर नूर हिस्मानी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त असां सभिनी जो ख़ालिक़ ऐं मालिक फ़क़ति हिकु अलाह ई आहे, जेको ज़िंदगी ऐं मौत, इज़त ऐं ज़िलत, सिज ऐं चंड, ज़मीन आसमान समेत पूरी दुनिया जे नेमतुनि ते पंहिंजी कुदरत रखे थो। जमियत उलमा इस्लाम सूबाई सदर अलामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो सदारती ख़िताब कंदे चयो त गोधड़ा बिरादरी अमुन परस्त ऐं कारोबारी बिरादरी, असां हर दुख सुख में गॾु आहियूं। गोधड़ा बिरादरी पाण खे अकेलो न सम्झे। वधीक चयो त सिंध जी बदकिस्मती रही आहे त सिंध मथां हमेशह चोरनि, ठगनि, फोरनि ऐं लुटेरनि जी हुकूमत रही आहे, जेकी सिंध जे वसीलनि खे लुटे फुरे खाई रहिया आहिनि। पंहिंजा बिब भरण लाइ सिंध में क़बीलाई झेड़ा कराए मज़लूम माण्हुनि खे माराए रहिया आहिनि। जमियत उलमा इस्लाम हमेशह अहिड़नि ठगनि जे टोलनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे। अॻिते बि इंशाअल्लाह जमियत उलमा इस्लाम सिंध जे हक़नि ते लॻल धाड़नि खे रोकींदी ऐं सिंध में वधंदड़ लिसानी ऐं क़बीलाई झेड़नि खे बुंजो ॾींदी। हिन वधीक चयो त सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में पीअण जो पाणी न आहे। माण्हू सेंखियो मिलियल ज़हर आलूद पाणी पीअण ते मजबूर आहिनि, पर गूंगा बूढ़ा हुक्मरान मामले खां कन लाटार कयो अचनि पिया। हिन चयो त पाकिस्तान में 3 सूबा 20% गैस मुहैया कनि था, जॾहिं त मुंहिंजी सभा जहिड़ी सिंध पूरे पाकिस्तान खे 80% गैस मुहैया करे थी। हिन चयो त थर जे कोयले मां बिजली जेका ठहे थी, जेकॾहिं ₹1 यूनिट जे हिसाब सां हलाइजे, पोइ बि सिंध में 100 सालनि ताईं बिजली हलाए सघिजे थी। हिन चयो त थर जे रेगिस्तानी मिटी जेका मुख़्तलिफ़ मुल्कनि में भुॻड़नि मुठ ते मोकिली वञे थी, उन मिटीअ मां ॿाहिरें मुल्क चीन जा डिनर सेट, ॿिया सामान ठाहे लखें रुपया कमाया वञनि था। हिन वधीक चयो त सिंध खे मालिक साईं कुदरती वसीलनि सां मालामाल कयो आहे, पर लुटेरनि ऐं ठगनि करप्शन सबबु सिंध खे मुख़्तलिफ़ मसइलनि जे वर चाढ़े छॾियो आहे। सिंधी पोरियत मज़दूर ॿिनि वेलनि जी मानी खाइण लाइ परेशान आहिनि। चयो त असांजी सकाफ़त अजरक ऐं टोपी खे ॾिसी दुनिया खे मालूम थियो त असांजा बुज़ुर्ग सियासी वॾेरनि ऐं जागीरदारनि अॻियां झुकण वारा न हुआ। दिल ऐं गैरतमंद हुआ। सिंधी टोपी ऐं मौजूदु मेहराब मां मालूम थिए थो त असांजा वॾा मदीने वारे मीर जा सचा आशिक़ हुआ। हिन चयो त सनान ख़ान कुरैशी सां जेल में मिली करे मालूम थियो त संदसि हौसला पंहिंजे वालिद शहीद बशीर ख़ान कुरैशी जीअं हिमालय जबल जीअं बुलंद आहिनि। बॉर्डर तालके बाबति ॻाल्हाईंदे चयो त कुझु साल पहिरियां गॾे गाॾे ते घुमंदड़ अॼु लैंड क्रूज़र ते घुमनि पिया। हिन वधीक चयो त चूंडियल नुमाइंदनि खे शर्म अचणु घुरिजे जो एॾी वॾी आबादी वारे शहर खे अञा ताईं तालको न बणाए सघिया आहिनि। हुकुमराननि खे घुरिजे त फिलफोर बॉर्डर खे तालको बणाए आवाम में फैलियल परेशानी कावड़ वारी लहर खे ख़तमु कनि। हिन चयो त जेसि ताईं अवां पंहिंजे नौजवाननि ते एतमाद करे उनखे अॻिते नथा आणियो, तेसि ताईं बॉर्डर तरक़ी न करे सघंदो। प्रोग्राम जे आख़िर में जमियत उलमा इस्लाम सूबाई सदर अलामा राशिद ख़ालिद महमूद सूमरो समेत आयल सभिनी महिमाननि खे सिंध जी सकाफ़त ओञाण अजरक ऐं सिंधी टोपी जा तोहफ़ा पेश कया विया ऐं बहितरीन कारकर्दगी करण ते मुस्लिम अंजुमन गोधड़ा जे उहिदेदारनि मेंबरनि एज़ाज़ी शील्ड ॾिना विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब TV।